हुजूर जे विसाल मुबारकाबाद में शाम वनी वसायो 6 महीना गुजरी वया रात जो सुतो पियो हजरत बिलाल जी किस्मत जागी ख्वाब जे अंदर मदीने वारे जो हजरत बिलाल खे दीदार थियो तो सुभान अल्लाह हुजूर फरमायो मा हाजिल जफत बिलाल ए बिलाल ई बेवफाई छाजी एतरो सारो वक्त थी वियो तू मदीने दे अंदर मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ियारत जे लाए कोन आयो बिलाल ख्वाब मां उथो सुजाग थो न ॾींहुं ॾिठई न राति ॾिठई इहो बि कोन ॾिठो त राति जो टाइम हाणे ॾींहुं थिए त बलाबाद में मां सफ़र कयां थो न रात जो ही बिलाल निकरी पयो मदीने शरीफ तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में आया मदीने वारे ही फरमायो तदे करे शाम के छजा हुजूर जे शहर में वना था हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला नो शाम मालिक तो सफर कई मदीने जो रात जो ते सुख करार ना आयो जो सुभान अल्लाह अज त आधी रात जो मुख सोहणो सरवर याद पियो निंद नेणन जी फिटी वई हो तो हर हर याद पियो वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अज त आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो निंद नेणन जी फिटी वई हो तो हर हर याद पियो शाम के छॾे सफर कंदे मदीने तैयबा में अची पहुतो जॾहिं मदीने शरीफ में आयो मदीने वारन खे ख़बर पई वई त हजरत बिलाल अची वियो माण्हू मिलिया दिल में ख्वाहिश पैदा थी त काश बिलाल उहा बांग ॿुधाए जेका मदीने वारे जे ज़माने में ॾींदो हुयो हजरत बिलाल जी मदीने में पहुतो सब खां पहिरियों जेको बिलाल माण्हू खां सवाल कयो ओ फरमाई त मदीने वारा मूंखे ॿुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणी हजरत खातून जन्नत जो कहिड़ो हाल चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ना जेको मञींदो चार यार ना वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ना जेको मञींदो चार यार ना तंहिंजे कलमे जो एतबार ना तने तड़ियलन खांसी दारा आयूं सी है दर्जा गुदारा आयूं कंदा आल नबी सां प्यार आयो सी है दर्जा हजरत खातून जन्नत जो छा हाल इमाम हसन जो कहिड़ो हाल हजरत इमाम हुसैन जो छा हाल हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत खातून जन्नत जे बारे में पुछा कई हसनैन करीमैन जे बारे में मालूम कयो हजरत बिलाल हबशी खे ॿुधायो हजरत सैयदा खातून जन्नत जो त विसाल थी वियो बाक़ी हजरत हसनैन करीमैन इमाम हसन हुसैन ठीक आहिनि मदीने जे माण्हू इहो दिल में इरादो कयो चाहियो पे त हजरत बिलाल खे चऊं त बांग ॿुधाए पर केरु चवे कंहिंमें इहा हिम्मत कान पई थिए जुरत कंहिंमें कान पई थिए जो बिलाल खे चवनि त बिलाल उहा अज़ान पढ़ो जेका मुस्तफ़ा जे ज़माने में चवंदो हुए कंहिंखे बि जुरत साम्हूं कान थी नेठ वसीलो वरितो इमाम हुसैन जो हजरत इमाम हुसैन खे चयो अर्ज़ु कयूं था इमाम हुसैन हजरत बिलाल खे चवंदो बिलाल ॿियनि जी ॻाल्हि त टारे छॾींदो पर इमाम हुसैन खे जवाब कॾहिं बि कोन ॾींदो
ज़ोर सां सुभान अल्लाह चओ अने वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हज़रत इमाम हुसैन खे चयोसीं तव्हां हज़रत बिलाल खे चयो त बांग ॿुधाए हज़रत इमाम हुसैन हज़रत बिलाल खे फरमायो बिलाल अज़ान चओ बांग ॿुधा नमाज जो टाइम थियो बांग जो टाइम थियो हज़रत बिलाल उन जाइ ते आयो जंहिं जाइ ते हुज़ूर जे ज़माने में बांग चवण उन जाइ ते जे बीठो जॾहिं हज़रत बिलाल सभु इंतज़ार में बीठा बिलाल बांग चवे अरसो थी वियो आहे जो बिलाल जी बांग कान ॿुधी आहे हज़रत बिलाल हबशी अज़ान शुरू कई अल्लाह अकबर जो आवाज़ थे ऐं जॾहिं मदीने शरीफ़ में आवाज़ हलियो हज़रत बिलाल जो मदीने वारनि जी कैफ़ियत अजीब थी वई वो दौर याद आयो जेको मदीने वारे जो ज़ाहिरी दौर हो सुभान अल्लाह मदीने जो शहर हूंदो हो बिलाल जी बांग हूंदी हुई दौरे रिसालत असहाबन सगोरन खे याद अची वियो हज़रत बिलाल अल्लाह अकबर चयो मदीने शरीफ वारा माण्हू गॾु थींदा विया दौरे रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारनि खे याद अची वियो हज़रत बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ते पहुतो मदीने शरीफ वारनि जो रोन उन वक्त में रोन उन जो ॾिसण रोन जो मंज़र उन जो ॾिसण वटां हो हर मदीने शरीफ में हर हिक ताईं जंहिं ताईं बिलाल हबशी जो आवाज़ पे वञो अखियुनि मां ॻोढ़ा पे हलिया रोन पे हलियो छो त मुस्तफ़ा जो ज़मानो यादि अची वियो त ज़ाहिरी ज़िंदगी रसूलुल्लाह जी हूंदी बिलाल हिन जाइ ते बांग चवंदो हो अॼु हुज़ूर पर्दे में आहिनि बिलाल हबशी बांग चवे थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ते पहुतो हर अख में रोन हुयो अखियुनि मां पाणी पे हलियो जॾहिं हज़रत बिलाल हबशी अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते पहुतो शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी भी फरमायो त मदीने में ईअं माण्हुनि जी हालत थी वई जीअं ज़लज़लो ईंदो आहे हर शइ में टिकणी अची वेंदी आहे अले मदीने जो अहिड़ो हाल थी वियो बस बिलाल अॻिते अज़ान कोन ॾेई सघियो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते बीही वियो अॻिते बिलाल खां अज़ान कान थी न को बिलाल अॻिते अज़ान पढ़ी सघियो न को वरी मदीने वारनि मुतालबो कयो त बिलाल इहा त बांग मुकम्मल कर इहा त पूरी कर न को माण्हुनि में ॿुधण जी ताक़त रही न को बिलाल में चवण जी ताक़त रही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो बिलाल हबशी जे अज़ान सां हुज़ूर जे आशिकनि खे यादि अची वियो हे उहे मुस्तफ़ा जा परवाना रसूलुल्लाह जा आशिक जन पंहिंजी हर शइ माल मिल्कतूं औलाद सभु रसूलुल्लाह ते कुर्बान करे छॾियो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ अञा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुटु हो काफ़िरनि जे तरफ़ां बदर में आयो हो बाद में चे बाबा मुझे सामो आहे तलवार जे निशाने ते अबो जरे चई समझी छॾे ॾिनुम हज़रत अबू बकर फरमायो जेकर तू मुझे निशाने ते अची या तू पीउ समझी मूंखे छॾियो हो मां तोखे पुटु समझी कॾहिं बि कोन छॾिया हा